अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे असीं लोचूं लोह में, जेल डायरी, लेखक रशीद भट्टी। छापो पहिरियों, छापे जो साल 2014 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन, कराची, सिंध। किस्त टी, जुमो 7 मई 1971 ईस्वी। जेलवाड़ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर इस्पताल सखर। गुज़िरियल 8-9 ॾींहंनि जी डायरी न लिखी सघियुसि। थियो हीअं जो पुलिस इक़बाल ऐं ततीर खे मुंहिंजो अकेलो ऐं ख़ुलासो रहणु पसंदि न आयो। 28 अप्रैल ते शाम जो हिननि थाणे जे सूबेदार खे चई मूंखे ॿी खोलीअ में रखायो, जंहिंमें अॻे ई काफ़ी चोर, जेल जी ज़ुबान में क़ैदीअ खे चोर चवनि, रहियल हुया। उते हर वक़्तु घटि में घटि 17-18 चोर ज़रूरु हूंदा हुया। ॾींहं जो अंदरि वेहंदा हुआसीं, जंहिं कमरे जी एराज़ी 10 बाय 10 फुट हूंदी हुई। शाम जो ॿाहिरि निकिरी खुरड़ियूं जेल जो खथो विछाए हंधि पथारे लेटी पवंदा हुआसीं। लिखण जो मौक़ो न मिली सघंदो हुयो। ॿाहिरि बत्ती कान हूंदी हुई ऐं अंदरि बत्ती हुई त वरी पखो कोन हूंदो हुयो। अंदरि तारूं ऐं पखे जा हुक वग़ैरह लॻल हुया। पतो पियो त जॾहिं भरचूंडीअ वारो पीर झलिजी आयो हुयो त उन पखो हणायो हुयो ऐं छुटण महिल हू पखो चोर भाइरनि लाइ छॾे वियो। पर उन ते पंहिंजो हक़ु सम्झी वॾो चोर भाउ को पुलिस कामोरो लहराए घर खणी वियो हुयो। उन खोलीअ में ॾाढो ॾुखियो वक़्तु गुज़रियो। हिकु त राति जो खिड़कीअ जी धप सुम्हणु न ॾींदी हुई, ॿियो ॾींहं जो वरी विञणूं हणी हणी बाहि छल थी वेंदी हुई। 10 बाय 10 फुट पधर में 2 बाय 2 फुट खिड़की हुई, जंहिंमें 3 चुल्हा ठहियल हुआ ऐं उन जे पर्दे जे भित 2 फुट हुई। ॾींहं में हिकु दफ़ो सफ़ाई सुबुह जो थींदी हुई ऐं शाम ताईं जा हालत थी वेंदी हुई, सा त ख़ुदि अंदाज़ो लॻाए था सघो। घटि में घटि 15-16 माण्हू ज़रूरु हूंदा हुआसीं। कॾहिं कॾहिं त 35 ताईं बि थी वेंदा हुआसीं ऐं अहिड़ी राति सॼी वेही गुज़ारींदा हुआसीं जो जंगूं डिघियूं करण जेतिरी बि जाइ हर हिक खे न मिलंदी हुई। पहिरियां 2 ॾींहं त खिड़कीअ में वञण जो रूह ई न थियो। 3 ॾींहं पुराणा चोर मुंहिंजी हालत सम्झी विया। जीअं त भंगी सफ़ाई करे निकितो त चाचे खावंद ॾिने, हीअ असांजे दोस्त सतार मुग़ल ते खूनी हमले जे ॾोह में झलियल हुयो। लोटो भरे मूंखे ॾिनो ऐं चयो त खिड़की सफ़ा अथव, थी अचो। उन बाद हमेशह ईअं थींदो रहियो। हाणे तड़ जो बि बंदोबस्तु कयो हुयोसीं। होटल वारे जो जग फॿाए रखी छॾियोसीं। फैज़ मट मां मट दर जे ॿाहिरां हूंदो हुयो। गिलासनि सां जग भरे मूंखे सुबुह शाम विञाईंदो हो। पहिरियां 2 ॾींहं सुठा गुज़रिया। माइट मिट यार दोस्त ईंदा रहंदा हुया। मानी घराईंदी हुई। 2 तासूं बि घुरायूं हुयूंसीं। ॾींहं जो खेॾंदा हुआसीं, राति जो राग ऐं गुजारतुनि जी महफ़िल हलंदी हुई। सुबुह जो थाणे जी भंगियाणी ॾिसी जा मिड़ई मोचारी हुई। ज़िंदा दिलि क़िस्म जा चोर दर वटि बीही फिल्म कैदीअ जी कवाली ॻाईंदा हुया। आ सामने के तालिबे दीदार आ गए, महफ़िल में तेरी तीर के तलबगार आ गए। भंगियाणी सचपच पाण खे शमीमारा सम्झी नखरे सां हलंदी टिड़ंदी हुई। जॾहिं उन्हनि कैदियुनि जो ज़ामिन थी वियो त हूअ सचपच निराश थी वई हुई ऐं ॿुहारो कच्छ में झले का महिल लाकप अॻियां वारे लान में बीही कवाली ॿुधण जो इंतज़ारु कंदी हुई। पुराण चोरनि जेल जूं ॻाल्हियूं ऐं सुख चावड़ीअ जी भेट में ॿुधाए असांजी दिलि ॿधाई। उहो असांखे जेल जी ज़ुबान में सास्ती सियासी सॾींदा हुया। मुंहिंजी ख़ासि करे ॾाढी इज़त कंदा हुया। सुम्हण लाइ घणी जाइ ॾींदा हुया, पखो झलींदा हुया ऐं पाणी बि पाण पीआरींदा हुया। उन ॾींहंनि में सेंट्रल जेल खां चोरनि जी हिकु पार्टी राति रहण लाइ चावड़ीअ ते आई, छो जो सुबुह वारी गाॾीअ में हिननि खे हाज़िरीअ ते नवाबशाह वञिणो हुयो। हिननि ॿुधायो त सेंट्रल जेल ते वॾो फ़साद थियो ऐं हाणे जेल थधो आहे। जेल जी ज़ुबान में जेल थधो हुअण मां मुराद आहे त चोरनि खे आज़ादी ऐं कम जी सख़्ती न। उहो फ़साद सूबेदार सूमर ख़ान जे सख़्तियुनि करे थियो। चोरनि ॿुधायो त असां सां निसोरो नाहक हूंदो हुयो। बोचड़नि ऐं ॾंडनि केतिरनि खे अपाहज करे छॾियो त केतिरा चरिया थी पिया। आख़िर कैदियुनि ॿधी करे ज़ुल्म ख़िलाफ़ बग़ावत कई।
जेल पुलिस कब्ज़ो न करे सघी त शहरी पुलिस घुराई वई ऐं आख़िर फ़ौज आई, पर चोर 3 ॾींहं बंदि न थिया ऐं आज़ादु घुमंदा रहिया। हिननि कारखाननि ऐं माल खे नुक़सानु पहुचायो। जेल जे राणी बाग़ जा फाड़ा हरण ऐं पकी कुही पुलाव जूं देगियूं ठाहियूं। 3 ॾींहंनि खां पोइ कलेक्टर जी ज़ामिन पवण ते चोर बंदि थिया ऐं सूमर ख़ान बदिली थियो। हींअर चोर आज़ादु आहिनि ऐं टपड़ टाड़ी ऐं हंडीअ जी मनव न आहे। कम जी सख़्ती बि घटि आहे। राति जो उहे ॻाल्हियूं थींदियूं रहियूं। सुबुह सां बाख फुटीअ खां अॻु उहे चोर कढी विया। मां जागी ॾिठो त मुंहिंजे सिगरेट जे पाकेट मां 5 सिगरेट ऐं माचिस गुम हुया। उन्हनि पाकेट में मुंहिंजा पैसा बि रखिया हुया, पर उहे सलामत हुया। सो उहो बि पतो पियो त जेल में जे कंहिं शइ जी चोरी थींदी आहे त उहा सिगरेट ऐं माचिस आहे। 3 ॾींहं यानी 1 मई खां पुलिस पंहिंजो असली रूप ॾेखारणु शुरू कयो। असांखे सुबुह जो कढी मुख़्तार कारीअ वठी विया, जिते असांजी सूरत ख़तीअ जी भेटा लाइ असांखां तहरीरूं लिखायूं वयूं। 1 ॾींहुं अॻु शाम जो वहाब शाह बाबा सां गॾिजी चावड़ी आयो हुयो ऐं मूंखे चयो हुयईं त सुभाणे तव्हांजे लिखणीअ जी भेटा थींदी। उन वक़्तु हिन मूंखे उहो उर्दू इश्तिहार ॾेखारियो जो शहर में विरायो वियो हो। मूं पहिरियों दफ़ो उहो इश्तिहार उते पढ़ियो। इश्तिहार जी ज़ुबान सख़्तु ऐं उन में अवाम खे फ़ौज ख़िलाफ़ु उभारण ऐं उथारण लाइ कोशिशि कई वई हुई, पर मुख़्तार कारीअ में असां खां वरी साॻिए इश्तिहार जी सिंधी तर्जुमे जी लिखणी वरिती वई। पुछा ते इक़बाल ॿुधायो त नवाब शाह में वरी इश्तिहार सिंधीअ में विराया विया हुया। पोइ त भेटा बि नवाब शाह वारनि जी करायो न। मूं चयो CID जी रिपोर्ट आहे त उते बि तव्हां विया हुयो। हिन चयो मूं सोचियो यक न शुद्ध दो शुद्ध, पुट रशीद भट्टी चङो सोगो फाथो आहीं। मुख़्तार कारीअ मां मोटाए मूंखे खोलीअ में रखियाऊं, पर फैज़ खे इक़बाल पाण सां वठी वियो। मुंहिंजा भउ पूरा थियण लॻा त फैज़ खे रुगो असां ते सरकारी शाहिद करण लाइ झलियो वियो आहे। गणतीअ में 2 कलाक गुज़री विया। नेठि फैज़ मोटियो। हिन जे मुंहं ते मुर्क हुई। अचण सां ई चयाईं भट्टी साहब तव्हां सच पिए चयो। छा थियो? मां होरा खोरा न लिकाए सघियुसि। ॾाढी ख़ुशामद कयाई, खाॾीअ ते प्यार सां हथ घुमायाई, ॾठा ॾिनाई, आसरा ॾिनाई, चयाई त तूं नौजवान आहीं, तोखे मां सुल्तानी गावा कंदुसि, मूंखे ख़बर आहे त तूं बेगुनाह आहीं। उते फैज़ टहक ॾिनो ऐं उहो कमु अवामी लीग वारनि जो आहे। तूं उन्हनि ते बयानु ॾे त तोखे छॾे ॾियूं। तो पुछ न त कहिड़ो बयानु ॾियां? मूं चयुसि हाओ। हिन वराणियो। चयाऊं त तूं चओ त शाम जो रशीद भट्टी मूं वटि मज़दूर ऑफिस में आयो, जितां वठी मूंखे अयाज़ जे ऑफिस आयो। जिते अयाज़ वेठो हुयो उतां मूंखे उहे इश्तिहार वठी ॾिनाई ऐं चयईं त सॼे शहर में विराए। तो छा चयनि? मूं हुनखे मुंहं ऐं अखियुनि में सचाईअ खे ॻोल्हण जी कोशिशि कई। जवाबु ॾिनोमान, चयाऊं त सुभाणे ताईं सोच, न त ख़राबु थींदे। भट्टी वॾो माण्हू आहे, पुठ वारो आहे, पाण बचाए वेंदो। तूं ग़रीब जो ॿार नाहक मरी वेंदे। उन ॾींहुं शाम जो हाफ़िज़ यूनुस ऐं मास्तर मुलाक़ात ते आया। खेनि सॼी ॻाल्हि कईसीं। जन वञण सां ई तारुनि जी धुम मचाए ॾिनी। अयाज़ खे बि सुध ॾिनीसीं। उन बि मथे तारूं करे छॾियूं ऐं उन्हनि जे नतीजे में जो पुलिस सख़्तीअ जो रवैयो अख़्तियार कयो तंहिं मूंखे पुलिस जे ॾाढाइनि, हराम पाइनि ऐं ज़ुल्मनि जो क़ाइल करे छॾियो। ॿिए ॾींहुं शायदि आचर ॾींहुं मूंखां हंधु खसियो वियो। सेफ्टीअ जी किट बॉक्स जंहिंमें मुंहिंजो रोज़ाने इस्तेमाल जूं दवायूं हुयूं खसी वई ऐं घर जी मानी ऐं मुलाक़ात बि बंदि कई वई। फैज़ अटकल सां मुंहिंजे हंध मां अजरक कढी लिकाए रखियो। लाकब जा पोयां ॾींहं राति जो खरड़ीअ ते तड़ वारो अंगोछो विछाए अजरक विहाणो करे मथनि खां रखी सुम्हंदो हुयुसि। हुन ॾींहुं 10 बजे धारे मूंखे खोलीअ मां कढी ऑफिस आंदो वियो, जिते इक़बाल वधीक पुछाॻाछा कई। संदसि पुछाॻाछा मां सम्झुमि त हिननि हिन ख़सीस केस खे वधाए उन में अयाज़ खे बि ॻंढे अगरतला केस जियां हिकु वॾो बग़ावत जो केस पे बणाइणु चाहियो। कुझु खड़ तेल न निकिरंदो ॾिसी इक़बाल ॾंद करटे उथियो ऐं चयो, मां तव्हांजे भले लाइ थो करियां ऐं तव्हां मूंसां साथ नथा ॾियो। उहो भलो त मां बि ॼाणा थो, मूं उथंदे चयो। छा सचनि ॾोहारियुनि जो साथ तव्हां लाइ काफ़ी न आहे जो असांखे था परेशान करियो? ऐं मूं साणसि पुलिस जे सख़्तु रवैये जी शिकायत कई।
पर सख़्ती हथियों वधी वई। शाम ताईं ॿाहिरां चांहि घुराइण ते बि बंदिश पइजी वई। चाचे खावंदड़ ने पंहिंजे नाले चांहि घुराई ऐं मूंखे प्याली भरे ॾिनी त संतरी जो पंजाबी हुयो दर खोले अंदरि आयो ऐं चपनि तां चांहि खसे हलियो वियो। पोइ त ॿियनि कैदियुनि सां बि मुसीबत थी वई। उन्हनि वीचारनि जी मुलाक़ात ऐं चांहि बि बंदि थी वई। पुलिस रूल्स मुताबिक़ जे लाकब जे ॿाहिरां वॾनि अखरनि में लिखियलु आहिनि, हर कैदीअ खे बिस्तरे ऐं मानी घरां घुराइण जी इजाज़त आहे। चइनि सिपाहियुनि मां हिकु संतरी जो सिंधी हुयो, मुड़ुसु माण्हू साबित थियो। संदसि नालो शायदि शफ़ी हुयो ऐं ज़ात जो मलक हुयो। हू पंहिंजी ड्यूटी अरसे में न रुगो मुलाक़ात कराईंदो हुयो, पर जेकॾहिं मजबूरियुनि सबबि न कराए सघंदो हुयो त सिगरेट बीड़ियूं वठी पुॼाईंदो हुयो। हुन हफ़्ते में हिन खे केतिरा ई दफ़ा जमादार ऐं थाणेदार घुरायो ऐं दॿायो, पर हू मोटी अची हियांव फाड़े उन्हनि खे गारियूं कढंदो हुयो। नौकिरी वञे त चढ़े आङूठे ते, भट्टी साहिब तव्हां सिर बि क़ुर्बान आहे, ख़ुदा नेठि हिननि जे ज़ुल्म जो अंत आणींदो। आचर राति शफ़ी जी ड्यूटी वक़्तु मास्तर ऐं बदर मुंहिंजो सौट ऐं सालो मुलाक़ात लाइ आया। तकिड़ो खेनि सभु कुझु ॿुधायमि ऐं घरां एतिराज़ जोॻनि किताबनि ऐं कागज़नि गुम करण जी हिदायत कयमि। ॿिए ॾींहुं बाबा गवर्नर ऐं मार्शल अख़्तियारीअ खे तारूं कयूं। मक़ामी ऑफिसरनि सां मिलियो ऐं खेनि ॿुधायई त मुंहिंजी बीमारी अहिड़ी आहे जो परहेज़ जे खाधे ऐं दवाउनि खां सवाइ जीअण जिंदाल थी पवंदो। मां गुज़िरियल 6 सालनि खां ज़ियाबीतस, ब्लड प्रेशर ऐं गैसिस जो मरीज़ आहियां, पर संदसि आहूं दाहूं सुञ में पड़ाॾो थी मोटी आहियूं ऐं चावड़ीअ जी मानी ऐं दवाउनि जी गैर मौजूदगीअ पंहिंजो असरु ॾेखारणु शुरू कयो। हूअं ख़ालिद ऐं इक़बाल धीअ स्कूल वेंदे चावड़ीअ जे ॿाहिरीं गेट वटां मुंहुं ॾेखारींदा वेंदा हुआ, पर पोइ उते बि पुलिस वारो बीहारे छॾियाऊं जो हिननि खे उन दर वटां परे थी लंघण जी तंबीह कंदो हुयो। ॿिए ॾींहुं सूमर ते सुबुह जो फैज़ खे कढी विया ऐं साणसि संदसि सामान बि खणाए विया। मां सम्झी वियुमि त खेसि कंहिं ॿिए हंधि नऊं ईज़ा पुॼायो वेंदो त जीअं संदन चवण मूजिबि बास ॾे। मां शफ़ी संतरी हथु चिठी पाकेट ते लिखी घर मोकिली, जंहिंमें फैज़ जे कढी वञण जो अहवालु कयमि। सूमर ॾींहुं शाम जो ई तबियत मां सम्झी वियुसि त पेशाब में खंडु वधी वई आहे ऐं ब्लड प्रेशर बि वधी पियो। हाज़मो बि 2 ॾींहंनि खां ठीकु न हुयो ऐं गैस सबबु सॼो बुत सूर में सीटियो पियो हुयो। अंगारे ॾींहुं शाम जो कुझु बुखार ऐं मथे में सूर बि महसूसु कयमि। सिपाहीअ खे चयमि त ॿाहिरां कोडोपायरन जी गोरी आणे ॾे ऐं चांहि घुराए ॾे त कन लाटार करे राइफल सफ़ा करणु बीह रहियो। घाट जमादार अहमद दीन डोमिसाइल पंजाबीअ खे रड़ करे उहा घुर कयमि। हू कुर्सीअ जो मुंहुं फेरे पुठी मूॾे करे मुछूं वठणु वेही रहियो। राति जीअं तीअं गुज़री। ॿिए ॾींहुं 10 बजे ॾींहं वारो भतो आयो। जेल में मानीअ खे भतो चवनि त महारनि पची पवण सबबि गिरह निड़ीअ खां न उकिलियो। बुखार ऐं लिङनि जो सूर वधी रहियो हुयो। शाम जो चाचे खावंद ॾिने ॿाहिरि छिणकार करे हंधु पथेरे ॾिनूं ऐं मूं अहिली पियुसि, पर लिङ हाणे ॿरण लॻा हुया। राति जो भतो आयो त फेराए दर खां ॿाहिरि फिटी कयमि। दाल जी प्लेट वञी घाट जमादार जे मुंहं में लॻी। हू खार में गारियूं ॾींदो थाणेदार ॾांहुं हलियो वियो। मुंहिंजे इनकार करण ते ॿियनि चोरनि बि बुख हड़ताल कई ऐं छोकिरे खां भते वठण खां इनकार कयो। एतिरे में थाणे जो महाजर सूबेदार आयो, शायदि अंसारी हुयो, जंहिंजे अचण ते ई चोरनि रड़ियूं करणु शुरू कयूं त जेसीं वकील साहिब खे परहेज़ जी मानी न मिलंदी तेसीं हू भतो न वठंदा। सूबेदार कावड़जी वियो ऐं मूंखे चयाईं, तव्हां जेल में बि गोड़ कराइण खां नथा मुड़ो। मां हाणे तव्हांजे दोस्तनि खे वठी अची तव्हांजा हाल थो ॾेखारियां। हलियो वियो ऐं खन में इलाही बख़्श शेख, नबी बख़्श खोसे ऐं हकीम अता महमद खे साण वठी खोलीअ ते आयो। मां त हुन मौक़े जी तलाश में हुयुसि। खेसि पंहिंजी नब्ज़ ॾेखारे सॼी रुदायत ॿुधायमि ऐं इलाही बख़्श खे चयमि त हू सुभाणे फ़रियाद दाख़िल करे त ततीर इक़बाल ऐं सूबेदार मूंखे ॼाणी वाणी बीमार करे मारण जो मनसूबो ठाहियो आहे। मूं वारनि बीमारियुनि वारो मरीज़ अहिड़ियुनि हालतुनि में कॾहिं बि ओचितो मरी पए सघियो। हू सूबेदार ते चढ़ी विया ऐं मूंसां इतफ़ाक़ कंदे हलिया विया। उन दड़के कमु कयो ऐं झट में कोडो पायरनि ऐं चांहि अची वई। 5 मिंटनि में खीर ऐं डबल रोटी बि अची वई। 15 मिंटनि में मूंखे सिविल अस्पताल नियण लाइ घाट बि अची वियो। असां जंहिं महिल अस्पताल पहुगासीं त उन महिल राति जा 11 खनि वॻा हुया। अस्पताल मूंखां अॻु बदर, इलाही बख़्श ऐं ॻोठ जो छोकिरो हिदायत पुॼी विया हुया। ड्यूटी डॉक्टर अब्दुल रऊफ़ सुमरो आयो।
जंहिं मूंखे तपासियो उन दौरान केस जमादार ॿुधायो त जवाबदार खे इस्पताल में तरसाइणो न आहे पर इलाज करे मोटाइणो आहे। उहो SP साहब ऐं DC साहब जो ऑर्डर आहे। हीउ ॾाढो डांड्रेस जेल जी ज़ुबान में डेंजरस ख़तरनाक खे चवनि क़ैदी आहे। एतिरे में सूबेदार जी फ़ोन बि अची पुगी जंहिं बि साॻी घुर कई। डॉक्टर मुंहिंजो अॻु जो वाक़ुफ़ु न हुयो। डॉक्टर जागीराणीअ जे घर माण्हू मुकम सो बि कोन हुयो। मुंहिंजी तपास थी त शुगर डबल+ हुई, ब्लड प्रेशर 170 हुयो ऐं बुखार 103 दर्जा। नब्ज़ ऐं पल्पिटेशन बि ॾाढी हुई। डॉक्टर उमालक कुरामन हई ऐं पुलिस लेटर ते उहो लिखी पुलिस मोटाए छॾी त मरीज़ जो इस्पताल में दाख़िल थियणु तमामु ज़रूरी आहे। संदसि हालत मोटाइण जहिड़ी न आहे। उन बाद मूंखे इंडोर वार्ड में नियो वियो जिते कुझु इंजेक्शनूं हयूं वयूं ऐं के दवाऊं ऐं गोरियूं पियारियूं वयूं। जॾहिं इस्पताल जी जेल वार्ड जी घाट जी रोज़नामे में दाख़िल करे मूंखे खोलीअ में बंदि कयो वियो त उन महिल 5 मई जी राति जा 11:15 वॻा हुआ। मां इलाही बख़्श जा थोरा मञी खेसि मोटी वञण जी इजाज़त ॾिनी ऐं सोट बदर खे दिलिजाए ॾेई वञण लाइ चयुमि। अंदरि खोलीअ में हिकु मरीज़ ॿियो बि हुयो। मां गर्मीअ खां पलंग रेड़े ॿाहिरि पधर में रखियो ऐं सुम्ही पियुसि। हिन खोलीअ जो पधर बि चावड़ीअ जे खोलियुनि जियां शीखुनि ऐं ॼारीअ सां ढकियल हुयो। अञा अखी कान ॿूटी त अंदरि मरीज़ अची पेर लोॾे उथारियो। मूं अखियूं मटे खेसि ॾिसणु लॻुसि। हिन हथ ॿधी मूंखे नमकसारी कयो ऐं चयो, साईं तव्हां मूंखे सुबुह जो 2 रुपया ॾिजो त मां जेल मां निकिरी पने आकिल वञा। मूंखे भाड़े जा पैसा कोन्हनि, उन करे डॉक्टर नथो छॾे। मां पाण कार ते छॾे ईंदोमांइ, चई मूं खेसि पियारियो ऐं वरी अखियूं ॿूटे छॾियमि। वरी अञा अखि लॻी त हिन उथारियो ऐं चयो, साईं तव्हां सां कूड़ कहिड़ो, मुंहिंजो नालो पैसो आहे। हूअं त पुट मींहें महिल जो आहियां पर अम्मा चवंदी आहे त मां खेसि साईं चीज़ल शाह मां थियो हुउसि। माण्हू सिधो सो आहियां, कूड़ न ॻाल्हाईंदुसि, ॻाल्हि सची कंदुसि। अम्मा खे अबे मां ॿार न थींदो हुयो, सो दुआ वठण लाइ साईं चीज़ल शाह वटि वई। राति रही त मुर्शिद साणसि कचो कमु कयो ऐं मां ॼमी पियुसि। ॻाल्हि करे त उहा आहे, चऊं चीज़ल शाह जा पुट फैसल शाह हाणे सुम्हणु ॾे, चई मूं अजरक मथां ओढ़े छॾियो। ॿिए ॾींहुं पतो पियो त हू चरियो हुयो। सॼी राति हुन मुंहिंजी निंड फिटाई, पोएं पहर का अखि लॻी। ॿिए ॾींहुं काल्ह अखि खुली त दरवाज़े ते ॻाढ़े मथे ऐं मुछुनि सां हिकु पठाण संतरी ॾिठुमि। हू मूंखे घूरे निहारे रहियो हुयो। मूंखे जाॻंदो ॾिसी हुन राइफल जो बट ज़मीन ते हणी सल्यूट कयो। मां वाइड़ो थी वियुसि। मुंहिंजे अचरज खे मिटाईंदे हुन चयो पठान की उर्दूअ में, हम ये कपड़ा पहुंचाना, ये जूता पहुंचाना, ये हमारा खान बाबा के मुल्क का मरनी कोई है। खान बाबा भी ये कपड़ा करता है। हम समझा तुम हमारा पार्टी का आदमी होनी को है, आप कोई फिक्र मत करें, हम गुलाम। उन वक़्तु मूंखे उहे कपिड़ा ऐं चपल हुयो जे अॻिए साल पेशावर मां वठी आयो हुउसि। पठाण वीचारे तड़ वग़ैरह लाइ पाणी भरे ॾिनो ऐं चांहि घुराए ॾिनी। चांहि पी वेठुसि त डॉक्टर जागराणी आयो। हाली हवाली थियासीं। एतिरे में डॉक्टर जुमाणी सब चार्ज इंचार्ज जेल वार्ड बि अची वियो। हिन उन चरिए वारी खोलीअ मां कढी मूंखे पहिरीं खोलीअ में रखियो जा वधीक साफ़ सुथरी हुई। उन में बि हिकु कैदी अली ख़ान महर अब्दूअ वारो हुयो जो वाक़िफ़ निकिरी पियो ऐं ॾाढो सुठो माण्हू नज़र आयो। घरां नेरनि आई, ख़ालिद ऐं मास्तर बि आया। मानी खाई इस्पताल कढी विया जिते वरी चकास थी। राति खां तबियत बहितर हुई, खंडु प्लस हुई, प्रेशर घटिजी 140 ते आयो हुयो पर पल्पिटेशन दिलि जी धड़कन बदस्तूर हुई। बुखार 101 हुयो। काल रिमांड पूरो थियो हुयो ऐं मूंखे मार्शल लॉ वारनि अॻियां पेश थियणो हुयो पर 12 बजे ताईं पुलिस न आई। सो आसरो लाहे कपिड़ा मटाए वेही कचहरियूं कयमि। उन ॾींहुं काफ़ी दोस्त ऐं मिट माइट मिलिया जन खे चावड़ीअ ते मिलणु न ॾिनो वियो हुयो ऐं वेचारा परे खां सलाम करे हलिया वेंदा हुया। इलाही बख़्श आयो। हनीफ़ मंगी उर्फ़ मुंहिंजे अफ़साननि वारो हनीफ़ कारो आयो। हीउ वीचारो हिकु ॿ दफ़ा चावड़ीअ ते बि मिलणु आयो हुयो। अयाज़ कादर सां गॾु आयो हो। वीचारो बि काफ़ी परेशान हुयो पर हिमत न हारी वियाईं।
पुलिस जे ॾाढा हिन ख़िलाफ़ु तारूं ऐं ठहराव ॾेखारियई ऐं चयाईं त सुभाणे परीहं कराची वञी गवर्नर सां मिलंदो। हिन पर पुठ बाबा जन खे बि घणी मदद कई हुई। कादर बि चङो ख़फ़ो कयो हुयो, पर फ़तह आदती भाड़ियाप जो मुज़ाहिरो कयो। हू काफ़ी डिॼी वियो हुयो। जुमो जा केस त हलाइण लाइ खणी वियो, पर मुलाक़ात ते या घर CID जे भव खां न वियो। इस्पताल जे हेठां घर हुयुसि, पर उते बि मिलण कोन आयो। हिननि ॿुधायो त उहो भव मां घर खे ताला हणी ॻोठ हलियो वियो आहे। शाम जो ॻोठ जा सोट मिलण आया ऐं चयाऊं त ॾाॾे जी दरगाह ते लखु कढरायूं था, धणी चङी कंदो। हुम जा सोटी सोटरा आहिनि। असांजो पड़ ॾाॾो हिकु हुयो ऐं उन जी दरगाह जो ई हिननि हवालो ॾिनो हुयो। असां असुल राजपूताना जा सूरजवंशी राजपूता आहियूं। असांजा वॾा अरबन खां बि अॻु लॾे सिंध में अरोड़ में अची वेठा ऐं तॾहिं खां रावड़ वंशी राजपूत सॾिजण लॻा। अरबन जे हमले खां पोइ कंहिं दौर में हू मुस्लमान थिया ऐं सिकंदर लोधीअ जे ज़माने में भाटिया ज़ात मां फिरी भटी थिया, त जीअं हिंदू मुस्लमान जे ज़ात में फ़र्क़ु हुजे। मुंहिंजो पर ॾाढो भिटाईअ जे ख़लीफ़नि मां हुयो ऐं 7 हज कयाई ऐं जीअरे ई आलिम फाज़िल मशहूरु हुयो। हिन हयातीअ जे आख़िर में अरोड़ में कालकान टकरीअ ते ॿिनि जबलनि में विच वारी माथिरीअ में हिकु पुरफ़ज़ा दिलकश जाइ ते हिकु वॾी ख़ानकाह ऐं पंहिंजो रोज़ो ठहिराए छॾियो ऐं उते दर्स तदरीस जो कमु कंदो रहियो। फोत थियण पुॼाणा खेसि उते दफ़न कयो वियो। वेझे तोड़े परे तर में संदसि काफ़ी मुतक़दा आहिनि। दरगाह ते साला साल मेलो लॻंदो आहे। असांजे सोटनि जी मुजावरीअ में दरगाह हिन वक़्तु आहे। हू तावीज़ तड़ो बि कंदा आहिनि। ख़ासि करे काठियावाड़ियुनि जे अचण बाद संदन किरत काफ़ी वधी वई आहे। रात जो मास्तर ऐं हाफ़िज़ यूनिस आया। जन ॿुधायो त फैज़ ठीकु आहे। खेसि ख़ैरपुर चावड़ीअ में रखियो वियो आहे। मथसि दबाव ॾाढो आहे, पर हू मुड़ुसु थी बीहंदो। हिननि ॿुधायो त पुलिस उन ॾींहुं 7 ॾींहंनि जो ॿियो रिमांड बि वरितो आहे ऐं हाणे वरी 14 तारीख़ असांखे पेश कयो वेंदो। हिननि इक़बाल जी ज़लील हरकत बि ॿुधाई, जंहिं मेजर खे चयो हुयो त भट्टी मकर करे पाण इस्पताल खणाए वियो आहे, न त बिल्कुलु ख़ुशि आहे। मेजर फ़ोन करे इस्पताल मां पुछा कई ऐं तस्दीक बाद इक़बाल ते गारियुनि सां चढ़ी वियो। अॼु तबियत ठीकु अथमि। खंड ऐं ब्लड प्रेशर ऐं बुखार ठीकु आहे, बाक़ी लिङनि में सूर अञा आहे। सुबुह जो सौट ममन मानी खणी आयो, जंहिंखां सकीना जी तबियत जो पुछियुमि। पतो पियो त हुन जी हालत ख़राब थी वई हुई, सो खेसि म्यूनिसिपल मैटरनिटी होम में दाख़िल कयो वियो आहे। उन ॻाल्हि ॾाढी ॻणती ॾेई छॾी आहे। पोयां 4 ई ॿार अकेला घर में अलाए जे कीअं महसूसु कंदा हूंदा, ख़ासि करे राणू, जंहिंजी उमिरि 3 साढा 3 साल आहे। सकीना बि मुंहिंजी ज़िंदगीअ सां पाण खे ॾाढो वाबस्ता करे छॾियो हुयो। मूंखां सवाइ मानी न खाईंदी हुई। राति जो जेसीं ताईं मोटंदो न हुयुमि त सुम्हंदी न हुई। पोइ तोड़े सुबुह जा 3-4 छो न वॼी वञनि। सम्झी वियुमि त मुंहिंजी जुदाईअ जो सदमो न सही सघी आहे। शाम ताईं तबियत उदास हुई। नर्स आई त हुन मुंझियल ॾिसी सभु पुछियो। केसि कारण ॿुधायमि त वेही रही ऐं दिलजाए ॾियण ऐं मूड ठीकु करण लाइ ॻाल्हाइणु शुरू कयईं। ॻाल्हियूं कंदे कंदे सियासत ते अची पुॻासीं। मां हुन सां हमेशह इज़त ऐं मान जो वर्ताउ कंदो हुयुसि। उहो ई सबबु हुयो जो उहो शाम जो मुंहिंजो सुध समाव लहण ईंदी हुई। न त हुन खां अॻु 1-2 कैदियुनि जे बदफ़ालुनि करे नर्सियुनि जेल वार्ड में अचणु छॾे ॾिनो हुयो। तव्हांखे मूंखां बि नफ़रत हूंदी। ओचितो इस्पताल जी हसीन तरीन नर्स मूंखां सवाल पुछियो। छो? मूं वाइड़ो थी चयो। तूं त शाम जो अची मुंहिंजे सॼे ॾींहं जा दिलि जा दर्द ऐं गुबार लाहे वेंदी आहीं। मां तोखे ॾाढो पसंदि कंदो आहियां। उहो तूं कीअं थी चईं? मूं ॿुधो आहे त तव्हां पंजाबियुनि ऐं पनाहगीरनि जा दुश्मन आहियो। हिन मुंहं तां मुर्क न विञाई। बशीरा पंजाबी क्रिस्तान हुई ऐं असां घणो करे पाण में पंजाबी ॻाल्हाईंदा हुआसीं। मुंहिंजो तोसां पंजाबी ॻाल्हाइणु छा उन जो सबूत न आहे त मां तोखे पंजाबीअ जी हैसियत में नथो धिकारियां? तोखे कंहिं चयो आहे? अख़बार में पढ़ियो हुउमि त तव्हांखे उन इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो आहे त तव्हां हिकु इश्तिहार कढी मुख़्तलिफ़ फ़िरक़नि ऐं तबिक़नि में नफ़रत पे फैलाई ऐं उहे असां पंजाबी ऐं पनाहगीर आहियूं, हिन चयो। उहा उन्हनि फुरलुट कंदड़ पंजाबियुनि ऐं पनाहगीरनि जी साज़िश आहे, जंहिंजे मां सचपच ख़िलाफ़ु आहियां। उन्हनि पंहिंजी शैतानी ऐं शरपसंदाना फितरत खां मजबूर थी ईअं उहा कूड़ी ख़बर ॾिनी आहे, न त मूं ते त फ़ौज ख़िलाफ़ु बग़ावत फैलाइण जो इल्ज़ाम आहे। मूं जवाबु ॾिनुसि। तव्हांजी सिंधी इबरत में बि ईअं ख़बर हुई। हिन मुंहिंजो
चार्ट खणी पढ़णु शुरू कयो। बदकिस्मतीअ सां उनजो सखर वारो नुमाइंदो बि पंजाबी आहे। मूं जवाबु ॾिनुसि। एतिरे में चांहि अची वई। हिन पहिरियां ई कोप ठाहे मूंखे ॾिनो ऐं पोइ पाण खयूं। पोइ मां बि पंजाबी आहियां, उन करे मूंखे बि धिकारींदा हूंदव। हिन कोप चपनि तां हटाईंदे चयो ऐं शरारत वारी मुर्क मुर्की, तोखे न। मूं डुक भरींदे चयो ऐं कोप टेबल ते रखी सिगरेट दुखायो। छो? हिन पुछियो। तोखे ॾिसी मूंखे तव्हांजे मसीह जो उहो कौल यादि ईंदो आहे त पंहिंजे दुश्मन सां बि प्यारु कयो, मूं चयो। हुनजे मुंहं ते लॼ जूं लीकूं अची वयूं ऐं स्टील जे स्टूल ते वेठे हिन पाण खे सुसाइणु शुरू कयो। आख़िर हवास संभाले हिन चयो, हाणे चहिरा थींदा था वञो। तो जहिड़ो तीमारदार हूंदो त कहिड़ो बदबख़्त अरहो रहंदो। मूं जवाबु ॾिनुसि। हुन घड़ी ॾिसी मोकिलायो। वेंदे वेंदे लेक्चर ॾींदी वई त बीमारीअ जे मदेनज़र मूंखे सिगरेट सफ़ा छॾणु घुरिजनि, न त बि एॾा घणा न पीअणु घुरिजनि। हूअ वई त सईद ऐं नबन राति जी मानी खणी आया। सईद ॿुधायो त अॼु सुबुह जो अयाज़ खे बि बार रूम मां गिरफ़्तार करे विया। बशीरां जा राहत ॾेई वई हुई, सा हिन धदको ॾींदड़ ख़बर विञाए छॾी। अनुमान करणु लॻुसि त पुलिस खेसि साॻे ई केस में गिरफ़्तार करे शायदि पंहिंजे हुन मक़सद में कामयाबु थी ॾिसिजे त सिंध में बि बंगाल जीअं वॾो मनसूबो ऐं साज़िश थी रही आहे। मानी खाई पूरी कयमि त राति जो मास्तर ऐं तनवीर आया। तनवीर लाकअप ते बि हिकु ॿ दफ़ा आयो हुयो ऐं भाभीअ सूधो सकीना जी सुध समां लाइ बि ईंदो रहंदो हुयो। उन ॿुधायो त अयाज़ खे मूं वारे केस में न, पर मार्शल रेगुलेशन 78 हेठि गवर्नर केस 6 महीननि लाइ नज़रबंदि कयो आहे ऐं हुन हींअर सेंट्रल जेल आहे। हिन वधीक उहो बि ॿुधायो त GM सैद खे बि साॻे कारे कानून हेठि ॻोठ में नज़रबंदि कयो वियो। सो ॿई ॼणा सिंध लाइ कयल कुर्बानियुनि जी क़ीमत अञा अदा करे रहिया हुया। सैद पाकिस्तान ठहण खां पोइ मुतवातिर जेलनि में नज़रबंदियुनि में घारे रहियो हुयो ऐं अयाज़ लाइ ही टियों भेरो हुयो जो जेल वियो हुयो। हिन खां अॻु पहिरियों दफ़ो सेप्टेंबर लड़ाई दौरान 1965 ईस्वीअ में, ॿियो दफ़ो अयूब खान आम बग़ावत वक़्तु भुट्टे ऐं ॿियनि 12 लीडरनि सां गॾु अक्टूबर 1968 ईस्वीअ में, ऐं टियों दफ़ो हींअर मई 1971 ईस्वीअ में। शाइरी अयाज़ खे बि ओतिरी ई महांगी पई आहे जेतिरी बंगाल जे इनक़लाबी शाइर काज़ी नज़रुल इस्लाम खे नज़रुल उन्हनि कशालनि खां दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठो, पर अयाज़ अञा उहो न विञाइण ॾिनो आहे। जुमो 14 मई 1971 ईस्वी। अॼु अस्पताल में 10 ऐं आख़िरी ॾींहुं आहे। मां बिल्कुलु ठीकु थी चुको आहियां। अॼु ॿियो रिमांड बि पूरो थियो। मास्तर ऐं बदर वारा आया हुया। जन ॿुधायो त काल्ह हिननि हफ़्ते जो वधीक रिमांड वरितो आहे, पर मेजर खेनि पुलिस बजाए जेल रिमांड ॾिनो आहे। सुभाणे मूंखे डिस्ट्रिक्ट जेल वठी वेंदा। अॼु ॾाढो ख़ुशि आहियां जो पुलिस जे दस्त दराज़ियुनि ऐं हराम पाइनि खां जान छुटी। अस्पताल में हीउ हफ़्तो बि ॾाढो सुठो गुज़रियो। CID वारो सारो ॾींहुं वेठो हूंदो हुयो। अस्पताल में DC ऐं SP फ़ोन करे मुंहिंजी मुंदाईअ लाइ घणो कुझु चयो, पर सभु डॉक्टर वेंदे RMO मुनीर शेख ऐं MS अवान ताईं निहायती हमदर्दाना ऐं हिमथाईंदड़ रवैयो ॾेखारींदा रहिया। डॉक्टर इंचार्ज जे हिदायतुनि पटांदड़ मानी घराई ईंदी रहंदी हुई। सुबुह जो ममन आणींदो हुयो ऐं शाम जो नबन या ख़ालिद ऐं बदर आणींदा हुया। मुंहिंजे जेल अचण खां पोइ सईद बि काफ़ी सुधरी चुको आहे ऐं बाबा खे कारोबार धंधे में हथु ॾेई रहियो आहे। मुलाक़ात त हूअं बंदि आहे, पर राति जो अक्सर माइट ऐं यार ईंदा रहंदा आहिनि। इलाही बख़्श बि सॼो हफ़्तो ईंदो रहियो। हनीफ़ बि ईंदो हुयो। भाऊ अमान लाइ ऐं इमदाद अवान बि आया पे, पर फताह ज़ाहिर न थियो। डॉक्टर जुमानी ॾींहं में हिकु दफ़ो ऐं जागीराणी सुबुह शाम ईंदो हुयो ऐं ज़रूरी दवाऊं वग़ैरह ॾेई वेंदो हुयो। सिसर बशीरा काफ़ी हिरी मिरी वई हुई। मुंहिंजी रवश ऐं वणंदड़ तबियत खेसि मुंहिंजो हमदर्द ऐं महिरबानी बणाए छॾियो हुयो। सुबुह जो ड्यूटीअ ते वेंदे ख़ैराफ़ियत पुछंदी वेंदी हुई ऐं शाम जो बाक़ाइदगीअ सां कलाक अधु अची कचहरी कंदी हुई। हर रोज़ु वञण बाद सिगरेट छॾण लाइ चवंदी वेंदी हुई ऐं सकीना जी तबियत लाइ बि पुछंदी हुई। हूअ अञा अस्पताल मां न मोटी हुई। डॉक्टराणीअ जो ख़्यालु अञा 15-20 ॾींहं रहाइण जो होसि। शाम जो ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ऊंदहि थी वेंदी हुई। उन करे डायरी न लिखी सघंदो हुउसि। अॼु उहा फिल्म ते वई आहे ऐं मां संझा वक़्तु अकेलो वेठो लिखी रहियो आहियां। अली ख़ान चवे थो त उन लिखण जेल पुॼायो अथमि त बि मुड़ा नथो।
अस्पताल में ॾींहं मज़े जो गुज़री वेंदो हुयो। जेल वार्ड जे साम्हूं ज़नानू वार्ड आहे। मुंहिंजी खोलीअ जे साम्हूं वारे ख़ानगी वार्ड में कंहिं वॾेरे जा ॿार ज़ेरे इलाज आहिनि। हिननि जो छोकिरो ॾींहं जो अची कचहरी कंदो आहे। छोकिरो पढ़ियल ॻढ़ियल क़ौमी जज़्बनि वारो आहे। उन करे उन्हनि खे बि मूंसां हमदर्दी ऐं सिक थी पई आहे। ॾींहं में हिकु ॿ दफ़ो चांहि फ्रूट वग़ैरह मोकिलींदा आहिनि। सॼो ॾींहुं नर्सनि जे अचु वञु ॾिसी अखियूं थधियूं थींदियूं आहिनि। हिकु ॾींहुं ॾाढो दिलचस्प वाक़ियो थियो। 3-4 उर्दूदान छोकिरियूं बालिग बुरकनि सां चकर ॾींदियूं जेल वार्ड अची पुगियूं। उन वक़्तु नर्स बि अची पुगी। हिननि खे चयो त हू चोर ॾिसणु थियूं चाहिनि। हिन खे चोर ॾेखारणु शुरू कया। पहिरियां ई आख़िरी खोलीअ में वठी वियनि, जंहिंमें हिकु चरियो पठाण वाढ़ियल आहे। हिन रीजेंट सिनेमा वटां 2 छोकिरियूं भॼायूं हुयूं। हो हमारे वास्ते दुआ मांगो। हिन छोकिरियुनि खे ॾिसी चयो, क्या दुआ मांगे बाबा? हिननि पुछियुसि, दुआ मांगो कि खुदा हमें और बच्चे उठाने का तौफीक फरमाए। छोकिरियूं डिॼी डुकी असां वारी बारीक वटि अची पुगियूं। मां उन वक़्तु लेटियो सिगरेट पी रहियो हुउसि। हीउ जो सिगरेट पियो पीए केरु आहे? हिननि सिस्टर खां पुछियो। हीउ वकील आहे। छो भाउ, चोरी कई हुई छा? हिकु जंहिंखे ऐनक पई हुई उर्दूअ में पुछियो। न, तव्हांजे सितमनि जो शिकार थियो आहियां। मुंहिंजो मतिलबु उर्दूदान हुयो। जेल में अची बि उहे ॻाल्हियूं नथो छॾी। 2-3 गॾु चयो, हीउ चरियो थी पियो आहे। सिस्टर चर्चे में चयो ऐं मूं ॾे ॾिसी खिली। वेचारी जो कंहिं संग दिलि सां संग थियो आहे, हिननि चयो ऐं खिलंदे टप ॾींदियूं हलियूं वयूं। सिस्टर अंदरि आई त मां उन महिल सिगरेट में सिगरेट दुखाए रहियो हुउसि। तूं मुड़ी नथो? न सिगरेट मुंहिंजे चपनि मां कढी भञी छॾियो। तव्हांजी जिन्स खे ॾिसी मां नर्वस महसूसु कंदो आहियां ऐं बेवस थी वेंदो आहियां। मूं पॉकेट मां ॿियो सिगरेट कढियो। मां चवां थी त छॾे ॾे, अञा न छॾींदे। हिन आवाज़ वार्ड में वॾो करे चयो, सकीना ऐं ज्योति बि न छॾाए सघियूं आहिनि। तूं त मूं सिगरेट दुखायो। वाक़ई मां त रुॻो तव्हांजी हमदर्द ऐं ख़ादिमा आहियां। ठहियो, सुभाणे तव्हां वञी रहिया आहियो। तव्हांजो सुभाउ ऐं ॻाल्हियूं मूंखे हमेशह यादि रहंदियूं। जेल मां जान छॾाइण बाद थी सघियो त कॾहिं कॾहिं मिलिजो, पर हिन दुनिया जे ऊन्हे समुंड में बीही हर कंहिं खां परे हलियो वेंदो आहे। पंहिंजी मंज़िल ॾांहुं मक़सद ॾांहुं मुमकिन आहे फ़ुर्सत बि मिलंदव या न। भला अॼु चांहि न पियारींदीअ छा? मां मुला माशकीअ खे चांहि आणण लाइ चयो। शुरूआती 2-3 ॾींहंनि खां पोइ पुलिस सां बि खटपट थी पई। हेड कांस्टेबल इंचार्ज घाट इंतिहाई लालची माण्हू हुयो। ॿिए ॾींहं खां ई हिन नाजाइज़ मुतालबा शुरू करे ॾिना। सुबुह शाम जो खेनि सॼी घाट चांहि पियारींदो हुअमि। चयाऊं केक बि घुराए ॾे। शाम जो जमादार चयो त खेल जी टिकेट जा पैसा ॾे। हिकु ॾींहुं चयाईं बीहर प्यार। मूं 3 ॾींहं ते घुराए खेसि चयो, जो कुझु मां कयां थो सो तव्हांखे बि ॾियां थो। मूंखे बि खेल ते वठी हल त मां सॼे घाट जी टिकेट भरण लाइ तयारु आहियां। बीहर वठी आ, हिते गॾु पियूं त पैसनि ॾियण लाइ मां बि तयारु आहियां। बाक़ी मां जेल में आयो आहियां, को वॾनि खे ख़तमा ॾियण या ख़ैरात ऐं नंगर हलाइण कोन आयो आहियां। उन ते हू कावड़ियो ऐं मूंखे उन खोलीअ मां कढी चरे वाणीअ सां बंदि करणु चाहियईं। लाले संतरी ऐं अली ख़ान मुंहिंजे करे हिन सां बाक़ाइदे झगड़ो कयो ऐं हिन खे ईअं न करणु ॾिनो। ॿिए ॾींहुं सुबुह जो मां डॉक्टर जागीराणीअ ऐं जुमाणीअ खे शिकायत कई, जन खेसि ॾाढो ज़लील ऐं ख़्वार कयो। लाले त वॼाए छॾियो। चयईंसि, जेसीं ताईं तो जहिड़ा बेग़ैरत सिंधी आहिनि तेसीं ताईं सिंधी मुसीबत में हूंदो। तोखे शर्म नथो अचे? हिते तव्हां सिंधियुनि करे जेल आयो आहे ऐं तव्हां हुनखे तंग था करियो। वॾो जमादार कावड़जी SP ॾांहुं हलियो वियो ऐं पंहिंजी ज़लालत जो मुज़ाहिरो करे खेसि दांह ॾिनई त डॉक्टरनि भटीअ खे ओताक खोले ॾिनी आहे। उन बाद हू सारो ॾींहुं न आयो। राति जो आयो त अली ख़ान खांगारो फिटी करे चयसि, वाह वॾा, तुंहिंजो बंदोबस्तु। ठक जो दांह थी त SP अस्पताल में पियो धिका खाए, पर लालो मुड़ुसु साबित थियो। हिन उन खां पोइ मुलाक़ातुनि खां पंहिंजो हिसो वठणु छॾे ॾिनो। हिकु वॾो 4 संतरी मुलाक़ात जा 2 रुपया 40 पैसा करे विराए खणंदा हुया। उन बाद जॾहिं बि मुंहिंजो मुलाक़ात ईंदो हुयो त लालो चवंदो हुयो,
हम बेगैरत नहीं है, हमारा पार्टी का आदमी है, हम मुलाकाती नहीं लेगा। इन कुत्तों को 40 पैसा कम दो, रुपया 40 पैसा कम दो, रुपया दो। लालो हुयो बि दिलचस्प माण्हू, सॼो ॾींहुं पंहिंजे कुतीअ शेनू जा दास्तान ॿुधाईंदो हुयो। मूंखां पैसा त छा, चांहि जो कोप बि न वठंदो हुयो। जेको सो कॾहिं कॾहिं को ग़रीब माण्हू फ्रूट बि वठी ईंदो हुयो। हिकु दफ़ो मुंहिंजा 4 ई ॿार आया त न रुॻो उन्हनि खे प्यारु कयई, पर भरियल आवाज़ सां दिलि बि वठायई ऐं वञण वेल आनक आनक ख़र्ची बि ॾिनाईं। उहो कुती काहे ईंदो हुयो, मूंखे ॾींहं में 3 दफ़ा खीरु मिलंदो हुयो। शाम वारो लूणु विझी लसी करे पीअंदा हुआसीं। मां ऐं अली ख़ान संतरियुनि जे घुरण ते बि ॾींदा हुआसीं। राति वारो पीअंदो हुयुमि ऐं सुबुह वारो लाले जे कुते शीनू खे पियारींदो हुयुमि। मुंड में उहो घाट खे चांहि लाइ ॾींदो हुयुमि, पर झेड़े खां पोइ अली ख़ान चयो त उन खां चङो त लाले जो शीनू पीए। इस्पताल ऐं चावड़ीअ ते रही उन चवणीअ जो काफ़ी तजुर्बो थियो आहे त चरिया थियासीं, यार परखियासीं। दरअसल जेल में अचणु हरामी हिलालीअ वारे आचर जो कमु कयो। पतो पइजी वियो त कहिड़ो यार केतिरे पाणीअ में आहे। कामरेडनि मां डॉक्टर नज़ीर बि 2 दफ़ा हिते मिलणु आयो। लाकप ते बि कोशिशि कयई, पर नाकामयाबु थियो। उहो उन करे थो सम्झां जो हू कंहिं मक़सद सां, जंहिंसां मुंहिंजो वास्तो आहे, कमिटेड आहे। हाफ़िज़ बि ईंदो रहियो हुयो, पर हमीदी जंहिंजो सलेब कुल्हे ते खयों घुमंदो थो वतां, तंहिं अचण त छा, पर नियापो बि न मोकिलियो। घर वञण जी हिमत बि न थियसि। हिकु दोस्त जो चवणु यादि अची वियो, भटी इनकलाब तुंहिंजो मक़सदु ऐं मतो आहे, पर हमीदीअ लाइ धंधो ऐं रोज़गारु आहे। मां सम्झंदो हुउसि त ॾुखे वक़्त में यार वधीक कमु ईंदा, पर तजुर्बे ॿुधायो त माइट ऐं रत वधीक थी कमु अचे। अञा रस्तो डिघो आहे, ॾिसां त केरु थो बीहे, केरु थो भॼे। उहो फ़ाइदो थींदो त फ़िक्री ज़िंदगीअ जूं राहूं ऐं साथी ॻोल्हे ॻोल्हे ऐं सोचे सोचे चूंडणा पवंदा।